पीकेचे इलाके बनोन में सिक्योरिटी फोर्सेस से ऑपरेशन दौरान 24 दहशतगर्द मार्ची बियाखिन ISPR मौसफ मार्ची वेल दहशतगर्दन से कब्जे मां वडी तादाद में हथियारें बारूद हथ कयो वियो। ISPR जो चमड़ा हित परडेही सरपरस्ती में हलंदड़ दहशतगर्दी जो खात्मो कयो वेंदो। संदसि समढ़ोत दहशतगर्दन जे मुकम्मल खात्मे ताईं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। ख़बर अवां खे ॾियूं पिया KPKचे इलाके बनोन में सिक्योरिटी फोर्सेस से ऑपरेशन दौरान 24 दहशतगर्द मार्ची पिया आहिनि। ISPR मौजब मार्ची वियल दहशतगर्दन जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियारें बारूद हथ कयो वियो आहे। ISPR जो चमड़ा आहे त परडेही सरपरस्ती में हलंदड़ दहशतगर्दी जो ख़ात्मो कयो वेंदो। संदसि समढ़ोत दहशतगर्दन जे मुकम्मल ख़ात्मे ताईं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। KPKचे इलाके बनोन में सिक्योरिटी फोर्सेस से ऑपरेशन दौरान 24 दहशतगर्द मार्ची पिया आहिनि। ISPR मौजब मार्ची वियल दहशतगर्दन जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियारें बारूद हथ कयो वियो आहे। ISPR जो चमड़ा आहे त परडेही सरपरस्ती में हलंदड़ दहशतगर्दी जो ख़ात्मो कयो वेंदो। संदसि समढ़ोत दहशतगर्दन जे मुकम्मल ख़ात्मे ताईं कार्रवाइयूं जारी रहंदियूं।